द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अखर अक्स जिंजो न उकेरियो मां कॾहिं बि कंहिं किताब जे सुफ़नि ते। अखर अक्स जिंजो न उकेरियो मां कॾहिं बि कंहिं किताब जे सुफ़नि ते। सिटुनि विच में रही जिन अण लिखियो, पंहिंजी हस्ती वजूद बि लिकाए रखियो। सिटुनि विच में रही जिन अण लिखियो, पंहिंजी हस्ती वजूद बि लिकाए रखियो। करे कोशिश को त उहे ॾिसे ॿुधे, करे कोशिश को त उहो ॾिसे ॿुधे। अखर अक्स जिंजो न उकेरियो मां कॾहिं बि कंहिं किताब जे सुफ़नि ते। चाहे न आ यकीन पर थिए थो महसूसु, केतिरा ई सिंधी ॻाल्हाइण लाइ सिखनि था। चाहे न आ यकीन पर थिए थो महसूसु, केतिरा ई सिंधी ॻाल्हाइण लाइ सिखनि था। मिलनि था जीजल ॿोलीअ सां अजनबीअ वांगुरु। सिंधी न ॻाल्हाइण वारा या सिंधी ॻाल्हाइण बंदि करण वारा सिंधियुनि जी मजलिस में अची अजनबी वांगुरु हलनि था, पर उहे विसारे था वियनि। सम्झू सियाणा चवनि वसो पुरखनि जो इन में वसे, इन में मतिलबु जीजल ॿोलीअ में। मिलनि था जीजल ॿोलीअ सां अजनबीअ वांगुरु, सम्झू सियाणा चवनि वसो पुरखनि जो इन में वसे। अखर अक्स जिंजो न उकेरियो मां कॾहिं बि कंहिं किताब जे सुफ़नि ते। बेख़बरीअ में करे वियनि फरियाद सम्झाणीअ जी, ग़लती थियण खां डिॼी देवनागरी लिखनि नथा। बेख़बरीअ में करे वियनि फरियाद सम्झाणीअ जी, ग़लती थियण खां डिॼी देवनागरी लिखनि नथा। सच चवां थो सिंधियत प्राण तुंहिंजा मुंहिंजा। करे जेको इबादती इश्क उहो आज़ाद सचल खे ॿुधाए, करे जेको इबादती इश्क उहो आज़ाद सचल खे ॾसे। सच चवां थो सिंधियत प्राण तुंहिंजा मुंहिंजा। करे जेको इबादती इश्क उहो आज़ाद सचल खे ॾसे। अखर अक्स जिंजो न उकेरियो मां कॾहिं बि कंहिं किताब जे सुफ़नि ते। मां कॾहिं बि कंहिं किताब जे सुफ़नि ते। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।